शहीद नासिम जोखियो जी बेवा शिरीन जोखियो पारां क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि MNA ऐं MPA खे आजो करार ॾियण वारो हलफ़नामो टाइम न्यूज़ हथ करे वरितो आहे। शिरीन जोखियो जे आङूठे जे निशान सां साम्हूं आयल हलफ़नामे में शिरीन जोखियो चयो आहे त मुंहिंजे मुड़ुस जो क़त्ल अल्लाह जी रज़ा जे करे थियो, मूंखे गुमराह कयो वियो हो ऐं ग़लति मालूमात ॾिनी वई हुई। शिरीन जोखियो पंहिंजे हलफ़नामे में MNA ॼाम अब्दुल करीम ऐं MPA ॼाम अवेस समेत 9 जवाबदारनि खे आजो करार ॾिनो आहे। हलफ़नामे में चयो वियो आहे त पंहिंजी तहक़ीक़ ऐं इंसाफ़ पसंद ज़रियनि खां मूंखे मालूम थियो आहे त इन हादसाती क़त्ल में ॼाम अब्दुल करीम, ॼाम अवेस गुरहाम, जमाल जोखियो, अब्दुल रज़ाक, मोहम्मद खान, मोहम्मद इसहाक, मोहम्मद सलीम, दोदो खान ऐं मोहम्मद सुमार वलद याकूब सालार जो को बि हथ ऐं किरदारु नाहे। मूंखे इन्हनि जे बारे में ग़लति मालूमात ॾिनी वई ऐं गुमराह कयो वियो हो। तंहिं करे हिननि खे मेमण ॻोठ थाणे ते दर्ज थियल FIR मां आजो थी करियां। शिरीन जोखियो पंहिंजे हलफ़नामे में चयो आहे त महराज उर्फ़ मीरल, हैदर अली, न्याज़ सालार ऐं मुंहिंजे मुड़ुस जे विच में वाक़े वारे ॾींहुं तकरार थियो, जंहिं जे नतीजे में इहो अफ़सोसनाक वाक़ियो थियो ऐं इहो इरादा क़त्ल न हो। तंहिं करे आऊं मेमण ॻोठ थाणे ते दाख़िल करायल केस मां आजो थी करार ॾियां ऐं मुंहिंजी का बि दावा नाहे।